मोरे में हांडींदड़ हादसो कार के मुसाफ़िर कोच जो टक्कर लगण सबब मुख्तियारकार कश्मीर इजाज बोड़ो जे कुटुंब जा 8 भाती फौत। क़ौमी शराह ते जेकाबाद खां कराची ईंदड़ कार खे तेज़ रफ़्तार कोच जो टक्कर लगण जे नतीजे में मीरपुर बोड़ो वासी मुख्तियारकार कश्मीर इजाज अहमद बोड़ो जूं 4 धीअरूं 1 नाठी ऐं 2 ॾोहिटा ऐं 1 ॾोहिटी फौत थी विया। फौतुनि में इजाज बोड़ो जो नाठी बाबुल उर्फ समीउलाए, 4 धीअरूं फ़ाइज़ा ज़ाल समीउलाए, हुमा दुआ कुमकुम शामिल। समीउलाए जी धीउ सुमेरा ऐं पुट वहीद बि हयाती विञाया वेठा। हादसे जे फौतुनि में इजाज बोड़ो जो हिकु ॿियो ॾोहिटो बारड़ो मोहसिन पुट आमिर बि शामिल। हादसे सबब मुसाफ़िर कोच में सवार 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया अस्पताल मुंतक़िल। IMF सां मुआहिदो थी वियो 9 महीननि दौरान पाकिस्तान खे $3 अरब मिलंदा। एग्जीक्यूटिव बोर्ड 12 जुलाई ते मुआहिदे जी मंज़ूरी ॾींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी प्रेस कॉन्फ्रेंस। इसाक डार सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वज़ीर आज़म चयो त IMF सां मुआहिदो थियणु ख़ुशी जोगी न पर गणती जोगी ॻाल्हि आहे। कर्ज़ ख़ुशी सां न पर मजबूरी में वठंदा आहियूं। दुआ आहे त ही पाकिस्तान जो IMF सां आख़िरी मुआहिदो हुजे। चीन पाकिस्तान खे डिफॉल्ट थियण खां बचायो। चीन कमर्शियल बैंकुनि जा $5 अरब जे कर्ज़ अदा न करे हां त पाकिस्तान डिफॉल्ट करे वञे हां। सऊदी अरब $1 ऐं UAE $1 अरब ॾेई वाइदो पाड़ियो। मुल्क डिफॉल्ट करे वञे हां त पाण खे माफ़ न करे सघां हां। सऊदी अरब ऐं UAE खां कर्ज़ वठण में आर्मी चीफ बि अहम किरदार अदा कयो। मुआहिदे में परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जूं बि कोशिशूं शामिल आहिनि। IMF पाकिस्तान सां $3 अरब जो स्टाफ लेवल मुआहिदो करे वरितो। 9 महीननि जे स्टैंड बाय एग्रीमेंट तहत पाकिस्तान खे $3 अरब मिलंदा। IMF जी पधिराई मूजिबि जुलाई में एग्जीक्यूटिव बोर्ड जो इजलास घुराए पाकिस्तान सां स्टाफ लेवल मुआहिदे जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। मुआहिदे सां पाकिस्तान ते परॾेही अदायगियुनि जो दबाव घटि थींदो ऐं समाजी शोबे लाइ फंड जी फराहमी बहितर थींदी। पाकिस्तान अंदरि टैक्सिस जी आमदनी में बि वाध थींदी ऐं अवाम जी तरक्की लाइ फंडिंग में इज़ाफ़ो थींदो। IMF जी शर्तुनि ते बिजली गैस जे अघनि ऐं पेट्रोलियम लेवी में वाध जो इम्कान। ज़रनि मूजिबि हुकूमत खे IMF एग्जीक्यूटिव बोर्ड जे इजलास खां अॻु बिजली ऐं गैस जे अघनि में वाध करणी पवंदी। बिजली जे फ़ी यूनिट ते ₹4 ऐं गैस अघ में 50% वाध जूं तयारियूं। पेट्रोलियम लेवी बि ₹10 वाध जी गुंजाइश मौजूद। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सुभाणे 4 ॾींहनि जे दौरे ते जापान रवानो थींदो। परॾेही खाते जे तर्जुमान मूजिबि जापानी हुकूमत जी दावत ते बिलावल भुट्टो 1 जुलाई खां 4 जुलाई जापान जो दौरो कंदो। बिलावल भुट्टो जो दौरो जापान सां क़यादत जे सतह ते राबतनि जी बहाली जो इशारो आहे। बिलावल भुट्टो दौरे दौरान जापानी हम मनसब, जापानी वज़ीर आज़म ऐं क़ौमी सलामती जे सलाहकार सां मुलाक़ातूं कंदो। बिलावल भुट्टो जापान जे मशहूर थिंक टैंक एशियाई तरक़ियाती बैंक इंस्टीट्यूट खे ख़िताब पिणु कंदो। मेयर कराची मुर्तज़ा वाहब ईद जे ॿिए ॾींहुं मोटरसाइकिल ते सवार थी शहर में निकिरी पियो। मुर्तज़ा वाहब पारां माड़ीपुर ऐं लियारी टाउन जो दौरो, कलेक्शन पॉइंट्स ऐं चाकीवाड़ा पंपिंग स्टेशन जो मुआइनो कयो। मुर्तज़ा वाहब लियारी खां पोइ कोरंगी ज़िले जे शाह फैसल टाउन बि पहुतो। सेवरेज लाइन जो मुआइनो।
मैक्सिको में गर्मी सबब 100 माण्हू फौत थियण जी तस्दीक। परॾेही ख़बरूं इदारे मूजिब हीट स्ट्रोक ऐं जिस्म में पाणी जी खोट सबब 100 फौतगियूं थियूं। सभ खां वधीक फौतगियूं रियासत न्यूयो लियोन में रिपोर्ट। सभ खां वधीक गर्मी पद सोनवारा रियासत में 45 सेंटीग्रेड रिकॉर्ड। मैक्सिको जी सिहत वारी वज़ारत जुलाई महीने में हिकु वधीक हीट व्यू जो इम्कान बि ज़ाहिर करे छॾियो। ऐं रूसी सदर व्लादिमीर पुतिन तोहफ़े में मिलियल क़ुरान पाक खे सीने सां लॻाए छॾियो। रूसी सदर ईद उल अज़हा जे मौक़े ते दागिस्तान वारे इलाइक़े में हिकु मस्जिद जो दौरो कयो, जिते खेसि क़ुरान पाक तोहफ़े में ॾिनो वियो। व्लादिमीर पुतिन चयो त क़ुरान पाक जी बेहुरमती ॾोह आहे। क़ुरान पाक मुस्लमाननि लाइ मुक़दस आहे, ॿियनि लाइ बि मुक़दस हुअणु घुर्जे।